नौजवान फ़क़ीर सदा हणंदो आयो आहे को सखी जेको अल्लाह जे नाले हिनी फ़क़ीर खे ॾे। फ़क़ीर इहो सदाऊं हणंदो पिनंदो नौजवान छोकिरो हटो खटो हुजे। सिधो आयो बादशाह जे महल जे ॿाहिरां। गेट ते सिपाही बीठा हुआ। सिपाही जो हिनखे ॾिठो हिन तदा पिया अची आहे को सखी। त सिपाही चवणु लॻो त अड़े तूं फ़क़ीर वञा नौजवान लॻो पियो ऐं अल्लाह साईं तोखे हथ पेर ॾिना आहिनि। वञी निभागा को कमु आहे को धंधेदारी जी कर बाक़ी माण्हुनि खां पिनी तोखे छा मिलंदो। नौजवान उहो छोकिरो फ़क़ीर चवणु लॻो नी सिपाही खे अड़े ॻाल्हि ॿुध पिना थो त अल्लाह जे नाले ते पिना थो न। तो मुंहिंजी मर्ज़ी आहे इहो धंधो असांजे अॿनि ॾाॾनि जो आहे। हाणे अॿनि ॾाॾनि ई न छॾियो त वरी आऊं किथां छॾियां। तो हाणे असांजो इहो कमु आहे हिते हुते ख़ैर ख़ैरात वठणु। पर अवीं ॾियो ख़बर अवांरी बादशाही में असुल ख़ैर लॻो पियो आहे। ॾियो ख़बर बादशाह आहे या ॿियो भुरी। सिपाही चवणु लॻा त बादशाह त बिल्कुलु वेठो आहे पर बादशाह सम्झ माना ई वात पटियो पियो आहे। नौजवान छोकिरो फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह वात पटियो पियो सफ़ा ईअं पियो आहे अवां जा हाल बि हीणा लॻा पिया आहिनि। बादशाह सफ़ा धुम लॻी पई ख़ैर त आहे चई इहा ॻाल्हि न पुछ चई आख़िर को मसइलो का वजह का ॻाल्हि चई उहो हाली बादशाह वटि उते तूं ॻाल्हि मुहार बादशाह तोसां कंदो तूं हल। अबा सिपाही जेको आहे उन फ़क़ीर खे वठी ठक सलाम जी बादशाह वटि। बादशाह बेहाल हुजे पीरसन पोड़ो माण्हू न सुख न चैन बसि पियो हुजे। फ़क़ीर बि जो हिन जी खणी हालत ॾिठी नौजवान छोकिरे उन फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह सलाम तव्हां सां ख़ैर आहे ज़रा हेॾां ऐं तव्हांजी बादशाही बि सफ़ा धुम लॻी पई ख़ैर त आहे। त हिते उहो बादशाह चवणु लॻो ईअं फ़क़ीर खे त दरअसल ॻाल्हि ई न पुछ न ई मूंखां का बादशाही हले थी न ई सुख चैन जप आख़िर ॿियो मिड़ी ख़ैर सो मूंखे त न खाधो न पीतो न कुझु त हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो त आख़िर कहिड़ी वजह छाजे करे आख़िर ॻाल्हि वाज़े करे खुली ॿुधायो। बादशाह चवणु लॻो त दरअसल ॻाल्हि इहा आहे मुंहिंजी धीअ हिकिड़ी नौजवान सुहिणी शहज़ादी धीअ तो हिकु चकर हिकिड़ो शहज़ादो आयो मुंहिंजी धीअ हुनखे पसंदि कयो ऐं उहो शहज़ादे हासे घर आयो उन बि पसंदि कयो। तो हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी धीअ शहज़ादी खे माना वठी आई ऐं हुन चयो त आऊं शादी करण थो चाहियां घुमाइण फिराइण जे हिसाब सां वठी वियो। तो हाणे उन खे पूरो अची साल मुकमल थियण वारो आहे न अतो न पतो मूं सॼी बादशाही हिॾां होॾां कल्टी माना करे छॾी ॿियो मिड़ी ख़ैर न ॾस न पतो मुंहिंजी धीअ ग़ाइब थी वई मिले कोन थी। तंहिंजे करे इन ॻाल्हि जे करे परेशान आहियां का बि शइ वणे कोन थी बादशाही मूंखां विसरी वई आहे धीअ वणिया मुंहिंजी हिकिड़ी। त हिते उहो नौजवान फ़क़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलाम त पोइ आख़िर को राज़ को ख़बर उन शहज़ादे जे बारे में को हिॾां को होॾां चई न ॿियो मिड़ी ख़ैर ख़बर कोन्हे केरु शहज़ादो घणी बादशाहियूं ई पुछा कंदो आहे कंहिंजो पुटु हो शहज़ादो छा पर न ॾस न पतो। आख़िर ॻोल्हे बेज़ार थी पियसि पर हुजे त मिले ख़बर कोन्हे केरु हो छा हो जिन हो ग़ैबात हो देव हो कहिड़ी भला हुई छा थियो उहो त वञी धूड़ पाए पर गॾु मुंहिंजी धीअ शहज़ादी खे बि वठी वियो। हाणे तूं पाण सोच वञा बचे जहिड़ी शइ ऐं धीअ बि हिकिड़ी मुंहिंजी दादली साहब वयली हाणे परेशान न थियां त ॿियो छा करियां। त फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह सलाम त ॻाल्हि तुंहिंजी लखनि जी। त हिते बादशाह चवणु लॻो नी फ़क़ीर खे त ॻाल्हि ॿुध तूं बि दर ते ख़ैर ख़ैरा तूं वठी ईंदो केॾी महिल हिते त केॾी महिल हिते केॾी महिल मुंहिंजी बादशाही में त केॾी महिल ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿिनि बादशाहिनि में बि वेंदो हूंदे। त हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलाम बिल्कुलु ॻाल्हि तोहारी लखनि जी आऊं केॾी महिल हिन बादशाही में त केॾी महिल हुन बादशाही में त केॾी महिल ॿी बादशाही टी बादशाही चौथी बादशाही सॼो तर हणंदा आहियूं। बादशाह चवणु लॻो त फ़क़ीर पोइ वारो कर सॼो तर आणी थो पोइ हाणे इहो कमु तोखे आऊं चवां थो तो हाणे वारो कर इहो ॻोल्ह मुंहिंजी धीअ शहज़ादी खे शहज़ादी जी ॻोल्हा कर जे अगरि मुंहिंजी धीअ किथे मिली पवे त बढ़िया वारो कर जे अगरि मुंहिंजी धीअ सही सलामत मिली वई त तोसां इहो वाइदो थो करियां हीअ बादशाही तख़्त बि तोखे ॾींदसि ऐं मुंहिंजी धीअ शहज़ादी बि तोखे पाणाए ॾींदसि। बादशाह जो कोल हिकिड़ो हूंदो आहे करे छॾियो सो करे छॾियो तो हाणे तूं वञी ॻोल्ह किथे। फ़क़ीर चवणु लॻो त ऑफर बादशाह भली पियो ॾे चलो ठीकु है ॻोल्हियां थो जे अगरि मन ज़िंदा सही सलामत मिली पवे त बढ़िया कमु भलो थी वेंदो। फ़क़ीर चवणु लॻो नी बादशाह खे त बादशाह सलाम चलो ठीकु है हाणे तूं परेशान न थी बादशाही खे संभाल ऐं पंहिंजो हाल जे हीणा कया थी सो हालनि खे तूं सही कर बाक़ी आऊं निकिरी पवां थो पोइ अला मालिक किथे न किथे मन तुंहिंजी धीअ शहज़ादी मिली पए माना बादशाही तो तुंहिंजी सॼी ॻोल्ही अची हा सॼी ॻोल्ही आहे चई पोइ तुंहिंजी बादशाही खे छॾे करे या ॿी बादशाही में चई हा भले वञी ॻोल्ह कोशिशि कर अमी दर जा फ़क़ीर किथे न किथे मन ॾस पतो अब उन महिल फ़क़ीर उहो छोकिरो उन बादशाह खां मोकिलाए निकिरी पियो पंधु कंदो हलंदो साईं हाणे हिन बादशाह जी बादशाही क्रॉस करे वरी ॿी कंहिं बादशाही में आयो तो उते हिनखे सुबुह खां वठी वरी ॾींहं त काफ़ी थी विया पर उन ॾींहुं सुबुह खां वठी राति हिनखे थियण वारी हुजे आयो हिकिड़े हंधि ग़रीब हारी जो हिकिड़ो घरु हुजे चवणु लॻो त हाणे अॼोकी राति वञी हिते रहमन कोर आहे
काओ ताकड़ी या घर को किथे मिणी को मानी टुकर ॾे त पोइ सुबुह जो वरी निकिरां। हाणे अटपट हिन बि जाम आया पर शहज़ादी जी ॻोल्हा में मना ही घणी हिन ॻोल्हियो पर शहज़ादी जो न अतो न पतो। घणी ॻोल्ही पर ॿियो मिड़ी ख़ैर आयो नी हारी जे घर। हारी सां ॻाल्हि मुआड़े न कई। हारी चवणु लॻो त बाबा वेह पोइ कमु मुंहिंजो बि तो में। चयो वरी कीअं, हिकिड़ो कमु मूंखे बादशाह ॾिनो उहो बि कोन थिए, वरी तव्हांजो हले कहिड़ो कमु आहे। हिन खे हवा विहारियो हंधि बिस्तरा उताक ते इहो खाधो पीतो हेॾां होॾां ॻाल्हियूं मुआड़ियूं कंदे कंदे नेठे ते हारी रोई पियो। फ़क़ीर जो ॾिठो भेण हारी रोई पियो। ख़ैर पुछा करणु लॻो हारी का न ॾे ख़बर ख़ैर मज़ा रोई पियो। अची रोयां इंजे करे पियो जो मुंहिंजी धीउ हुई हिकिड़ी तमामु सुहिणी ख़ूबसूरत सूंहं तमामु उनखे जाम, पर मसइलो इहो आहे जो हिकिड़ो शहज़ादो आयो तो मुंहिंजी धीउ खे पसंदि करे वेही रहियो। तो हाणे पसंदि करे जॾहिं वेही रहियो त हिकिड़े दफ़ा तो चवणु लॻो त आउं तुंहिंजी धीअ सां शादी कंदसि ऐं घुमाइण फिराइण जे हिसाब सां मुंहिंजी धीउ खे जेको आहे सो वठी वियो किथे। मूं सोचियो त हाणे शहज़ादो कंहिं बादशाही जो जेको मुंहिंजी धीअ सां शादी कंदो, असीं ग़रीब माण्हू हारी त मुंहिंजी धीअ सोली थी पवंदी। मुंहिंजी धीअ खे जीअं घुमाइण फिराइण जे हिसाब सां वठी वियो, उन ॾींहं खां वठी न अतो न पतो, ख़बर कोन्हे छा थियो कीअं थियो। उनखे बि इली टाइम इली वक़्तु थी वियो आहे, मुंहिंजी धीअ अञा न मिली। हिते इहा ॻाल्हि जॾहिं उन फ़क़ीर छोकिरे ॿुधी, फ़क़ीर चवणु लॻो भेण मसइलो आख़िर आहे छा। बादशाह वारी धीअ सां बि ईअं ऐं हिन ग़रीब हारी जी धीअ सां बि ईअं। त हिते फ़क़ीर चवणु लॻो नी हारी खे त हारी ॻाल्हि ॿुध, तूं रो न परेशान न थिए। जेको मसइलो तूं मूंखे ॿुधाई पियो अहिड़ो मसइलो उन बादशाह सां बि पेश आयो आहे। तो आउं ॿी कंहिं बादशाही जो आहियां, उतां आयो आहियां उन बादशाही मज़ा। हाणे तव्हां जेको मसइलो कयो आउं बि इन कम जे हिसाब सां उन शहज़ादी जी ॻोल्हा जे हिसाब सां आउं निकितो आहियां। पर हाणे मन ख़ुदा करे उहा शहज़ादी मिली पवे। जेकर शहज़ादी मिली पए तव्हांजी धीउ बि मिली पवंदी। आहे इहो हिकिड़ो ई शहज़ादो जेको इहे कमु पियो करे। तो उन महिल वाह राति हिन गुज़ारी। हारी चवणु लॻो त यार महिरबानी कजां मुंहिंजी धीअ खे बि ॻोल्हे अचिजां। खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो उन हारी खां मोकिलाए करे ऐं निकिरी पियो। हीअ हाणे निकिरी पियो उतां। चवणु लॻो उन हारी खे त बाबा कोशिशि लाज़मी कंदसि, जेकर तुंहिंजी धीउ मिली पई त उनखे बि वठी वेंदसि। वरी हलंदो पंधु कंदो हलंदो पंधु कंदो आयो कंहिं अहिड़े ऋणपट रेगिस्तानी इलाइक़े में। पंधु हिन खां हमरा खां थिए ई न, थकी पियो। ॾिठे हिकिड़ो सौदागर वियो पिए उठ ते। हाणे उठ ते वियो पिए, हिन जी नज़र पइजी ठक सलाम जी हुन उठ वटि पुॻो। सौदागर ॾिठो त हिन ऋण रेगिस्तानी इलाइक़े में ई फ़क़ीर हिते छा थो करे, हिते कहिड़ो घर घाट को ॻोठ। पुछा वुछा करणु लॻो जी अबा ॾे ख़बर। जी ख़बरूं मिड़ी ख़ैर जूं। फ़क़ीर माण्हू केॾी महिल किथे त केॾी महिल किथे। तो हाणे महिरबानी करे यार टंगनि में साह आहे कोन्हे, जेकर तो उठ ते मूंखे खणियो हली त महिरबानी थींदी। सौदागर चवणु लॻो त चलो ठीकु है यार, मुसाफ़िर फ़क़ीर माण्हू आहे खणियो थो हलां। खणी अबा उन फ़क़ीर यानी उठ ते हिन विहारियो। हाणे माना वठियो पियो अचे उन खे उठ ते। हाणे वठी आयो उन सौदागर जे ॻोठ। चवणु लॻो फ़क़ीर हाणे ॻाल्हि ॿुध, मथां राति थियण वारी आहे, अॼो की राति हिते रह ऐं पोइ जेको आहे सुबुह जो वरी हितां निकिरी पइजां। हाणे राति जे इलाइक़े में केॾांहुं वेंदे। फ़क़ीर बि चयो त चलो ठीकु है, हाणे हूं बि जेको आहे किथे वञी दर बदर थींदसि। चलो ठीकु है, अॼो की राति तोड़ तो रह। तो हाणे वाह मानी ताम वग़ैरह अची आया आहिनि, खाधा कया हेॾा होॾा। हाणे सौदागर आयो, हाणे ॻाल्हियूं मुआड़ियूं कचारी पई हले। हिते सौदागर पुछा करणु लॻो फ़क़ीर खां बाबा ॾे ख़बर असुलु किथे जो, कहिड़े कम जे हिसाब सां निकितो आहियां ईअं ई। जी बाबा हाणे आऊं दरअसल आहियां फ़क़ीर माण्हू। तो केॾी महिल हुन बादशाही में त केॾी महिल हुन बादशाही में इहो कमु हूंदो आहे। पर हिकिड़ो कमु हिकिड़ो मेन बादशाह मूंखे फसायो, हाणे उन हिसाब सां निकितो आहियां। तो हाणे ॻाल्हि तोसां सची कबी लिक कबी कोन। तो मूंखे हाणे गिरह टुकर खारायो, तुंहिंजो नमक मुंहिंजे पेट में, सो तोसां कूड़ न हणिबो। हाणे हीअ मसइलो हीअं आहे, बादशाही धी शहज़ादी वई हली आहे। तो अहिड़े माना अहिड़े क़िस्म जो माण्हू जेको शहज़ादो आयो, मतिलबु सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, वरी हारी वारी ॻाल्हि बि करे ॿुधाई। चई हाणे हीअ ॿ छोकिरियूं आहिनि, तो हाणे मूंखे ॻोल्हणियूं आहिनि। त हिते सौदागर बि रोअण लॻो। सौदागर बि जो रुनू ही ॾिसी हैरान थी वियो। चवणु लॻो त अड़े इन सौदागर खे छा थी वियो। सौदागर खां पुछा करणु लॻो दादा ॾे ख़बर तोसां ख़ैर तूं रोई पियो। चई बा धीउ मुंहिंजी बि वई हली। हिते हिन ॻाल्हि ॿुधी चई धीउ तुंहिंजी वई हली, इहो वरी कीअं। हिन बि सॼी ॻाल्हि करे ॿुधाए। चई अहिड़े क़िस्म जो शहज़ादो जो आयो, तो हाणे मुंहिंजी धीउ खे अची पसंदि कई। मूं सोचियो त हाणे असीं सौदागर माण्हू, जेकर बादशाह जो पुटु शहज़ादो आहे, जे अगरि हीअ मुंहिंजी धीअ सां शादी कंदो त बढ़िया मुंहिंजी धीअ जी ज़िंदगी ठही पवंदी। तो हाणे मुंहिंजी धीउ बि हुनखे पसंदि कयो, सो उन हिसाब सां घुमण फिरण जे हिसाब सां जीअं वठी वियो। त अञा ताईं न अतो न पतो आहे बि सौदागर माण्हू कई मुल्क हणंदो आहियां, पर मूंखे न ख़बर पई त आख़िर मसइलो छा आहे, केॾां वई। त हिते उहो फ़क़ीर छोकिरो चवणु लॻो त बसि पोइ इहो हिकिड़ो ई शहज़ादो आहे जेको इहे कमु पियो करे। चलो ख़ैर है, अला मालिक है, आऊं जे शहज़ादी जी तलाश में निकितो आहियां। जेकर तुंहिंजी धीउ बि मिली, हारी जी धीउ बि मिली, त आऊं उन्हनि खे बि गॾु वठी वेंदो ॻोल्हियां थो। मन किथे न किथे को अतो को पतो को हेॾां को होॾां को मिलियो त पोइ मन का सणाई थिए। खैरनि जो राति हिन गुज़ारी, सुबुह जो वरी उतां निकिरी पियो। हाणे हलंदो पंधु कंदो ई सोचणु लॻो त भेण हीउ मसइलो छा आहे, कहिड़ी भला आहे, शहज़ादो केरु आहे, किथे जो आहे, हाणे ॾिस न पतो, हाणे मर्यादा कीअं करियूं।
हलंदो फिरंदो के अहिड़ी जॻह ते आयो, वण जे हेठि हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू फ़क़ीर माण्हू वीचारो वेठो हुजे। बुखार हुनखे तमामु जाम हुजई, बुखार जा कोढ़ कढिया पिया हुजनि हुन ते। आयो अची उनजे पासे में वेठो फ़क़ीर खे बुखार जाम हुजे उनखे। दरवेश माण्हू बुज़ुर्ग माण्हू हुनखे बुखार तमामु जाम हुजे, अची ॾिठईं कई न पोइ बा पाणी हयईं कई हुन ख़िदमत चाकरी हुनजी कयईं। चवणु लॻो त भेणा हिन बुज़ुर्ग माण्हू खे सही करियां नेठि ईअं कंदे कंदे तो वञी बुखार हुनजो हटियो। त उहो बुज़ुर्ग माण्हू चवणु लॻो फ़क़ीर खे, त फ़क़ीर तुंहिंजियूं महिरबानियूं यार, तूं आहे मूंखे पाणी वाणी हयईं कई हुन ठीकु कयई, बुखार असुल मुंहिंजा कम लाहे छॾिया हुआ। अची आओ बाबा बुखार तोखे जाम, हाणे त सही आहे, हाणे सही आहियां। चइबो तूं केरु मूं साईं, किॾां पियो वञी? चई अबा आऊं फ़क़ीर। बुज़ुर्ग पुछा पियो करे हिन खां, अची आऊं फ़क़ीर माण्हू, तूं हिन हिसाब सां निकितो आहियां, हाणे हीअ कमु आहे। ऐं बुज़ुर्ग खे चवणु लॻो त हीउ बुज़ुर्ग आहे वॾो माण्हू, मतिलबु त हिनखे मन का ख़बर हुजे। फ़क़ीर चवणु लॻो उन बुज़ुर्ग उन माण्हू खे, बाबा ॾे ख़बर, तूं बि जुग जो माण्हू वॾो बुज़ुर्ग माण्हू, तो तोखे हिन बारे में का ख़बर का ॼाण का चार? चई बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, तोखे फलाणो ॾस ॾियां, माना फलाणे हंधि हिकिड़ो ॾस ॾियां थो, तो हाणे इन जे बारे में माना मूंखे ख़बर कोन्हे थी छा आहे कहिड़ो मसइलो आहे, पर फलाणे हंधि वञे हिकिड़ो जादूगर अथई, तो उन जादूगर खां वञी पुछा ॻाछा कर, मुंहिंजा सलाम तूं हुनखे ॾिजां, पोइ कमु कंदई। पर जादूगर बिने को लालची अथई ऐं पैसनि ते कमु कंदो आहे, पर मुंहिंजा हुनखे सलाम, मुंहिंजो आहे यार माण्हू। तो हाणे हू बि सफ़ा वही उमिरि खाई वियो, हुन खां वञी पुछा ॻाछा कजी तोखे ॿुधाईंदो। चइबो ठीकु आहे, उन बुज़ुर्ग खां थी करे अची उन जादूगर जो ॾस पतो पुछा कंदे कंदे ठक सलाम अची उन जॻह ते पुॻो। जादूगर सां वञी मिलियो, हाल अहिवाल कयईं। चई बाबा फलाणे यार तुंहिंजे बुज़ुर्ग सलाम ॾिन। चई बाबा अखियुनि ते अञा ज़िंदा आहे? चई अञा ज़िंदा आहे। चई हुकम कर। चई हाणे हीअ मसइलो हीअं अथई, हाणे हल करे ॾे। तो हाणे तो वटि जादू इल्म ही हू हला, आख़िर इहो मसइलो छा आहे? जादूगर चवणु लॻो त हाणे कमु ईअं बिना पैसनि जे हेॾां होॾां तां कंहिंजो माना कंदो कोन आहियां, छो त पैसे ते हर शइ हूंदी आहे, पर हाणे तूं मारे यार जा सलाम खणी आयो त कमु तुंहिंजो करियां थो। चलो ठीकु है, हाणे तूं वेह जो की राति को पढ़ाई को हेॾां को होॾां कराए, पोइ सुबुह जो तोखे ॿुधाईंदा। बा ठीकु आहे। ही हुते जादूगर वटि रही पियो। जादूगर लॻो पढ़ाई करणु, पढ़ाई करे करे नेठि वञी सॼी राति हुन मथो आयो। सुबुह जो सवेरे अबा ही निंड मां उथियो, पुछा करणु लॻो जादूगर ॾे ख़बर। चई ख़बर कहिड़ी ॾियां? चई वॾो कमु अथई। चई आख़िर पोइ बि को मसइलो को हेॾां को होॾां? चई मसइलो इहो आहे जो इहे सभु कम अथई उन देव जा अथई। हीअ अथई हिकिड़ो देव जेको शहज़ादो थियो अचे थो, सुहिणियूं सुहिणियूं छोकिरियूं खणियो वञे थो, ऐं उते उन्हनि जी राणी आहे देव राणी आहे वॾी, तो आहे तमामु सुहिणी ख़ूबसूरत, उनखे हसीन ऐं हुसन वारियूं छोकिरियूं खपंदियूं, ऐं उन्हनि जे ज़रिए हू पंहिंजी सूम हुसन खे वधाए पई। तो छोकिरियूं अञा ई उते क़ैद आहिनि। हर महीने ते जेका बि सुहिणी ख़ूबसूरत छोकिरी हूंदी आहे तो खणाए ऐं पाण वटि ऐं उनजो हर महीने ते हुसन जेको आहे पंहिंजो पाण में उतारींदी आहे। तो तमामु सुहिणी हू चवे थी त मुंहुं में माना मुंहुं जहिड़ी का अहिड़ी सुहिणी शहज़ादी हुजे ई न। हाणे उहो देव अथई जेको शहज़ादो थी ईंदो आहे, उन्हनि वटि हिकिड़ो अथई अनमोल पखी। तो पखी वेंदो आहे जंहिंजे कंहिंजे घर में ॾिसी ईंदो आहे त का बि सुहिणी ख़ूबसूरत छोकिरी जंहिंमें सूंहं जाम हुजे, सो पखी अची ॿुधाईंदो आहे उन देव खे। तो उहो देव शहज़ादो थी वेंदो आहे अहिड़े हिसाब सां, ऐं उन छोकिरी खे उतां खणी ईंदो आहे ऐं खणी अची पंहिंजी जेका देव राणी हिननि जी आहे सो उन्हनि खे ॾींदो आहे। उहे छोकिरियूं हुते क़ैद आहिनि। पोइ हर महीने ते उन्हनि जो हुसन जेको हूंदो आहे सो पंहिंजो पाण में उतारींदी आहे। तमामु सुहिणी ख़ूबसूरत आहे त देव, पर तूं ॾिसंदे माना उहा इंसानी शिकिल हूंदी, उनमें इंसानी हिसाब किताब आहे, माना एॾी सूंहं वारी आहे। सॼी राति मथो आयो हुअमि, हाणे इहो कमु ईअं अथई। चई भला वञ वॾो कमु जी भला आहे किथे? चई फलाणे हंधि पहाड़ी इलाइक़ो अथई, जर जंग जे विच में पहाड़ी, उन पहाड़ी इलाइक़े जे अंदरि ई खंडर आहे, अंदरि ई जबल में आहे, जेको उनजो वॾो आस्थानो घर अथई। त जादूगर चवणु लॻो त पोइ हाणे वारो कर, इहो को कमु को तजुर्बो को हेॾां को होॾां, तव्हां इहे छोकिरियूं आज़ादु करे अचां, बाक़ी ॿियो पोइ देखा जाएगा। चई पोइ हाणे ॾिसां थो, कोशिशि करियां थो। चवणु लॻो त हाणे कुझु न कुझु करियां थो तुंहिंजे लाइ। हाणे तूं मुंहिंजे यार जो नियापो खणी आयो आहीं। त हिते जादूगर हिकिड़ी थैली खईं, उन में हिकिड़ो कारो सुरमू कढी ॾिनई, धुआंदार सुरमू कढी ॾिनई। चई हाणे हीअ अथई, छटण सां गॾु ई रुॻो धूं ई धूं थी वेंदो, पर 10 मिंटनि जो असरु हलंदो, छो त देव जिन्नात हणण खां पोइ उहो माना अंधी थी वेंदी, ॾिसंदी कोन। हाणे ईअं पोइ उन छोकिरियुनि खे उतां ई तूं जेको वठी ऐं रवानो थी जा, ऐं जेको आहे सो हिकिड़ो तोखे ॾियां थो तावीज़, उहो ॿाहिरि गेट ते हणी छॾिजां, जेको आहे सो देव ॿाहिरि उतां न निकिरंदा, तुंहिंजो पीछो कोन कंदा ऐं तुंहिंजी इन में ई सणाई थींदी। चई वारो कर। अब उन महिल उहो कारो सुरमू हिनखे ॾिनी, उहो तावीज़ जेको देव वग़ैरह उन जॻह उन गुफ़ा मां न निकिरी सघे। तो हीअ साईं सभु डपड़ खणी ऐं उतां निकितो, हलंदो फिरंदो, डपु बमरागे थियो। आयो अंदरि, अबा ॾिठईं त हाणे उहा देव जेका राणी हुजे, हुसन में तमामु ज़ोर हुजे, छा चवणु लॻो त भेण इन सां शादी कजे, पर जी देव आहे मारे न विधे।
उन महिल वा छा कई यको सुरमू जी हई सुरमू हई दबा रुगो धुंध थी वई। टे छोकिरियूं हुते मौजूदु हुजनि, शहज़ादी बि मौजूदु हुजे, सौदागर जी धीउ हारी जी धीउ बि मौजूदु हुजे। टिनी खे हुतां वरितईं, सुरमू जो अंदरां ई अबा घणी हिॾां होॾां दूं थी हलियो, हुननि घणी हिॾां होॾां कयो पर नज़र हुनजी न पई। छा कई ॿाहिरि गेट ते उहो तावीज़ टंगी ऐं रुगो निकितो। टिनी माइनि उन छोकिरियुनि खे वठी ऐं हुतां भॼी निकितो। हाणे हुननि घणी वस कया, 10 मिंट जो टाइम पूरो थियो पर ॿाहिरि कुझु न थिए, निकिरी न सघनि। तो हाणे जादूगर जे इल्म में बि साईं को वॾी ताक़त हुजे, देव साईं निकिरी न सघनि, ही हुतां भॼी ऐं साईं ठक सलामत। तो हाणे आयो उन जादूगर चवणु लॻो त हाणे कमु करे अची, हाणे कमु करे हाणे निकिरण वारी कर। तो उन महिल बा ही हुतां निकिरी ऐं जेको आहे सो हलंदो फिरंदो अची उन सौदागर वटि पुॻो। सौदागर जॾहिं पंहिंजी धीउ खे ॾिठो त ॾाढो ख़ुशि थियो त मुंहिंजी धीउ अची वई। तो बाबा हाणे इन फ़क़ीर छोकिरे उहा सौदागर जी धीउ उन सौदागर खे ॾिनी, चवणु लॻो त बाबा ही तुंहिंजी धीउ आहे, संभाले रखजांइ ऐं पंहिंजे घर जे हिसाब सां को अहिड़ो कुझु कराए छॾी जीअं देव जा लामारा वरी न पवनि। तो एतिरो कुझु उनखे ॿुधाए वरी निकिरी पियो। आयो उन ग़रीब हारी वटि, उन ग़रीब हारी खे उन हारी वारी धीउ ॾिनी। तो हारी ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो, चवणु लॻो त भाउ तुंहिंजी महिरबानी जी महिरबानी, का ॻाल्हि कोन्हे, इहे सभु कम अथई देव जा। तो महिरबानी कजांइ, पंहिंजे हिसाब सां को बंदोबस्तु करे छॾिजांइ, न त वरी देव जे लामारा ॾिना, थी सघे थो वरी मतां तुंहिंजी धीउ वरी हड़प थी वञे। बाबा उन महिल थिए करे ऐं बादशाह जी शहज़ादी खे वठंदे ऐं अॻियां आयो कंहिं अहिड़ी जॻह ते, तो उते हिकिड़ो घोड़ो हिनखे मिली वञो। चवणु लॻो त भेण बादशाही पंधु तमामु परे। सो हाणे बादशाह हले किथे आहे, बादशाही तमामु परे, 3-4 बादशाह घोड़ो आहे हिकिड़ो। तो हाणे चरे पियो हले, कंहिंजो इन घोड़े ते चढ़ी ऐं थियूं था रवानो, जेकर देव पुॼी वियो त भेण कमु लाहे छॾींदो। घोड़ो अबा हाणे हिन कायो हुतां घोड़े ते विहारी उन शहज़ादी खे विहारे पाण बि चढ़ियो। अबा घोड़े खे अची हकलणु लॻो, हणंदो पंधु कंदो, हलंदो पंधु कंदो, नेठि 2-3 बादशाहियूं क्रॉस करे अची उन बादशाह जी बादशाही में पुॻो। हाणे उन बादशाह जी बादशाही में पुॻो साईं, बादशाह ॿाहिरि वेठो हुजे, ॾिठो हुजे पंहिंजी धीअ खे, त बादशाह साईं ख़ुशि थींदो आयो। तो अब हाणे हिन बि शहज़ादी घोड़े तां लाथो, अची बादशाह जेको आहे सो पुछा करणु लॻो धीअ खां, मां ॾे ख़बर केॾां वई हुई छा? त शहज़ादी डोड़ंदे अचे पंहिंजे पीउ खे ॿाकुर पातई। त हिते उन छोकिरे उन फ़क़ीर सॼी ॻाल्हि करे ॿुधाए अची, ही मसलो हीअं अथई, हाणे पंहिंजी तयारी का अहिड़े हिसाब सां करे अची। तयारी हाणे कहिड़ी? हाणे बादशाही तोखे मूं ॾेई छॾी आहे, तयारी करणी त तोखे करणी आहे। मूं तोसां जेको वाइदो कयो, वचन कयो, कौल कयो, तो हाणे हेतिरे टाइम खां वठी मुंहिंजी धीअ ख़बर कोन्हे केॾां वई, जेको तो ई मुड़सी करे मुंहिंजी धीअ आणे ॾिनी। तो हाणे कौल बादशाहनि जो हिकिड़ो हूंदो आहे। तो हाणे मुंहिंजी धीअ शहज़ादी तोखे आउं पढ़ाए ॾियां थो, हीअ बादशाही तख़्त, ही बादशाही ॻोठ राज बाग तोखे ई हलाइणो आहे। फ़क़ीर जो साईं अलाह वरियो। फ़क़ीर चवणु लॻो उन बादशाह खे, त बादशाह तुंहिंजियूं वॾियूं महिरबानियूं, मूं सोचियो त भेण ईअं कदे कोन पर हाणे तो अची न बि बादशाह जो कौल हिकिड़ो हूंदो आहे। तो अब हाणे उन महिल बादशाह जेको आहे उन धीअ शहज़ादी जी शादी इन फ़क़ीर नौजवान छोकिरे सां कराए छॾी। हाणे उहो फ़क़ीर नौजवान छोकिरो साईं हाणे कई नजूमी इल्म वारा हेॾां होॾां घुराया, चई बाबा अहिड़ी पढ़ाई करियो, कई जादूगर बि घुराई, जहिड़े हिसाब सां को कड़ो को हेॾां को होॾां। हाणे शहज़ादी मुंहिंजी ज़ाल जेकर खजी वेंदी, इहो देव मतां मारे न विझे। तो अब हाणे नजूमी को हेॾां को जादूगर पढ़ायूं करे 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 नेठि वॾा किला कड़ा साईं हाणी करे ऐं उहे थिया रफू चकर, इनाम ठीकु ठाक ॾिनूं। पोइ साईं देव ऐं उन देव जी हुसन राणी जेका हुई सा न पुॼी सघिया ऐं न ई अची सघिया ऐं न ई शहज़ादीअ कुझु कयूं। हीअ फ़क़ीर छोकिरो साईं हाणे शहज़ादो थी वियो, बादशाह थी वियो, सुठे नमूने सां बादशाही हलाइणु लॻो ऐं पंहिंजो राज बाग सुठे नमूने सां संभालणु लॻो। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह।